HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। दादू मां ख़बर ॾींदड़ दादू पुलिस ईद जे ॾींहुं आराम करण लगी अवां फुरजन लगो। दादू ए सेक्शन थाने जे हद में आफ्ताब जमाली पेट्रोल पंप वेझो ॾींहं ॾिठे जो हाफिज़ मुजी पंवर खां नई मोटरसाइकिल CT 2022 मॉडल फुर करे आसानी सां फरार थी विया। पुलिस अगो निंड पयल पंवर बिरादरी जे माण्हुनि SSP चौक ते नटण उस में धरणो हयो ऐं मुतालबो कयो त चोरनि जे साथारे पुलिस वारनि खे सस्पेंड करे घर भेड़ो कयो वञे। SHO सेक्शन अलाए काथे गुम आ, चोर सरेआम शहर मां फुरू करण लगा। शहरनि 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾींदे चयो त अगर चोरनि खे गिरफ्तार करे फुर थियल गाॾी वापस न कराई त सुभाणे इंडस हाईवे दादू 7 रोड ब्लॉक करे एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।